पीपल्स पार्टी के चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रमज़ान खां पोइ ईद ते बि सिंध जे हिसे जो पाणी मुसलसिल रोकियो पियो वञे। ॼाणे वाणे सिंध में पाणी जो बहरान पैदा कंदड़ पीटीआई जी हुकूमत पंहिंजे ज़ुल्म जी नतीजनि जी ज़िम्मेवार पाण हूंदी। जारी कयल बयान में बलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में पाणी जी मुनसिफ़ाणे विरासत में नाकामी ते हुकूमत खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो आहे। बलावल भुट्टो चयो त सिंध जे हिसे जो पाणी रोकण सबबि कराची खे पाणी पहुचाइण इंतिहाई ॾुखियो थी वियो आहे। उन चयो त ठट्टो बदीन सिजावल ऐं थरपारकर में बि पाणी जी खोट आहे। इमरान ख़ान पाणी रोके सिंध खे बंजर बणाइण जी कोशिश जो सिलसिलो बंदि करे। पीपी चेयरमैन चयो त ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, सिंध ऐं बलोचिस्तान समेत सॼे मुल्क खे तय थियल फार्मूले तहत पाणी मिलणु उन्हनि जो हक़ आहे। कंहिं बि सूबे जी जेकॾहिं पाणी जे मामले में नाइंसाफ़ी थी त आउं उन ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो रहंदुसि। उन चयो त मुल्क पहिरियां ई कपह जी फसल में घटिताई खे मुंहुं ॾेई रहियो आहे। फसल खणण वक़्तु सिंध जो पाणी बंदि करण सां टेक्सटाइल सेक्टर तबाह थी वेंदो।